नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे अछड़े थर जी मौसम खुशगवार थियण खां पोइ पाकिस्तान समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे सियाहनि जी आमद जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। अछड़ो थर जेको सूंह में पंहिंजो मट पाण माशाल्लाह मौसम लगी पई आहे बरसातुनि खां पोइ ऐं काफ़ी माण्हू जेको हिते घुमणु अचनि पिया। असीं बि हिते घुमण जे लाइ आया आहियूं। तमामु बहितरीनु मौसम लॻो पियो आहे, ज़बरदस्त सावक ई सावक थी वई आहे हर तरफ़। तमामु बहितरीनु मौसम लॻो पियो आहे ऐं काफ़ी माण्हू हिते एंजॉय करण ईंदा आहिनि। तक़रीबन हैदराबाद कराची खां ॿियनि शहरनि खां काफ़ी माण्हू ईंदा। यहाँ पे आप देख रहे हैं अभी काफ़ी दोस्त घूमने आए और इनके साथ हम भी घूमने आए और अच्छा थर लग रहा है यहाँ पे। इसको मौसम बड़ा सुहाना है यहाँ पर। नाज़रीन, असांजे हिते खिपरो में मौसम बरसात खां पोइ मुसलसिल तमामु मेघमल्हार लॻी पई आहे। थर जेको आहे सॼो तमन लॻो पियो आहे, अछड़ो थर। असां हींअर हिन वक़्तु आया आहियूं उमरकोट खां हिते घुमणु आया आहियूं। हिते मौसम ॾाढी फस्ट क्लास लॻी पई आहे। हिते तक़रीबन लूण जी खाण आहे, उन खां वधीक परते जेको मौसम आहे तमामु फस्ट क्लास लॻी पई आहे ऐं काफ़ी हिते माण्हू एंजॉय करण ईंदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।